कंहिं पेश इमाम जी तनख़्वाह घटि हुजे ऐं उन मां उनजो गुज़ारो न थिए, छा उहो इमामत खे छॾे करे ॿियो को कमकार करे सघे थो या न, या इमामत मां हथु कढे त पोइ छा उहो गुनाहगार थींदो। अच्छा, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त कोई बि पेश इमाम आहे, मस्जिद में इमाम आहे, तनख़्वाह घटि थी मिले, उन मां उनजो गुज़ारो नथो थिए, त काफ़ी असांजा दोस्त सुवाल कंदा आहिनि, पोइ छा असां इमामत खां हथु कढी सघूं था। जेकॾहिं ॾिसो हक़ीक़त में तव्हांजो गुज़ारो नथो थिए ऐं जंहिंमें तव्हां घर जे एतबार सां ज़ालिम थियो था, यानी यकीन तौर ते घरवारी खे जेकॾहिं खाधो पीतो न ॾींदो ज़ालिम थींदो न, औलादी जेकॾहिं तरबियत न कंदो ज़ालिम थींदो न, पोइ उन एतबार सां इमाम जेको आहे इमामत मां हथु कढी सघे थो, कोई बि गुनाह न आहे। असांजे मथां फ़र्ज़ु आहे नमाज़ पढ़णु, चाहे अलाह ताला हुकुम कयो नमाज़ खे पढ़ो, अलाह इहो हुकुम न ॾिनो आहे त नमाज़ पढ़ायो। कंहिं बि पेश इमाम जे मथां फ़र्ज़ु न आहे त उहो नमाज़ पढ़ाए, उनजे मथां फ़र्ज़ु इहो उहो पंहिंजी जेको नमाज़ पढ़ी। कंहिं बि पेश इमाम जा हालात ठीकु न आहिनि, कंहिं मस्जिद में 3000 4000 तनख़्वाह मिले थी न, त उहो ग़रीब भले ॿिए हंधि ऑफर भलो थो मिले न, 40-50 हज़ार मिलनि था न, त उते वञी करे उहो कमु बि करे, नमाज़ जो पाबंदी इख़्तियार करे, क़ुर जी तिलावत कंदो रहे, अलाह जी हलाल खे फोकस करे हराम खे छॾे ॾिए, हिन जे लाइ काफ़ी आहे। अलाह ताला हिन जे लाइ आसानी मामिलो था फ़रमाईंदो।